थर में कणिक जी खोट बाबत रोज़ानी अवामी आवाज़ में छपियल ख़बर ते सेशन जज थरपारकर नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरती आहे। थर में कणिक जी पैदा थियल खोट बाबत रोज़ानी अवामी आवाज़ में छपियल स्टोरीअ जो सेशन जज थरपारकर मुश्ताक अहमद कलवड़ सख़्तीअ सां नोटिस वठंदे चीफ सेक्रेटरी सिंध ऐं खोराक खाते खां रिपोर्ट तलब करे वरती आहे। सेशन जज मुश्ताक अहमद कलवड़ लाॻापियल खातनि खे लेटर लिखंदे कणिक जी खोट बाबत तफ़सील तलब कंदे पॉलिसी वाज़े करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। सेशन जज मुश्ताक अहमद कलवड़ लिखियो आहे त लॉकडाउन वारी सूरत-हाल में ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे अहिड़ो को बि बहिरान पैदा थियण खां अॻु तकड़ा उपाउ वरिता वञनि। सेशन जज थरपारकर चयो त ॿुधायो वञे त थर जे फुड गुदामनि में कणिक जो केतिरो स्टॉक मौजूद आहे ऐं चकी मालिकनि खे कहिड़ी रीत कणिक फराहम कई पई वञे। हुन लिखियो त समूरी सूरत-हाल बाबत अदालत खे आगाह कयो वञे। इन मुश्किल सूरत-हाल में हर फ़ैसिलो अवाम जे मुफ़ादनि वटां करे माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk